हैदराबाद में होटल मालिक मामूली ॻाल्हि तां लोही सीखूं ऐं गोलियूं हणी सईद आबाद वासी नौजवान खे क़त्ल करे छॾियो आहे। वारसनि तरफ़ां लाश रखी धरणो हंयो वियो। कासिमाबाद में वाधूवा रोड ते क़ाइम होटल जे मालिक ऐं नौजवान में मानीअ जे बिल तां मुबैना झेड़ो थियो। नौजवान बिलावल काका मथे में लोही सीख ऐं गोलियूं लॻण जे नतीजे में मारिजी वियो आहे। मक़तूल नौजवान जा 3 दोस्त बि ज़ख़्मी थी पिया, जिन में मुमताज़, इम्तियाज़ ऐं जानी संजराणी शामिल आहिनि। इतला ते पुलिस पहुची होटल मालिक हाजी पठान के गिरफ्तार करे वरितो। नौजवान जो लाश अस्पताल में पोस्टमार्टम बाद वारसनि हवाले कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच जारी आहे। वधीक जवाबदारनि खे गिरफ्तार करण जी कोशिश बि कई पई वञे। वाक़े बाद नौजवान जे वारसनि ऐं क़ौमी कारकुननि तरफ़ां डॉक्टर नियाज़ कालाणी ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में प्यादल मार्च बाद बाईपास ते लाश रखी धरणो हंयो वियो। होॾां SSP अमजद शेख थाणे वारे हंधि पहुची वारसनि सां ॻाल्हियूं कयूं ऐं इंसाफ़ जी ख़ातिरी कराई।